नाज़रीन हाणे हिकु नज़र मुख़्तसर मक़ामी ख़बरुनि ते। कंदकोट में जस्कम जे मरकज़ी सर ते सिंध दुश्मन मनसूबन बहरिया टाउन DHA सिटी कमांडर सिटी ख़िलाफ़ जस्कम जसाफ़ तरफ़ां बिशाम सिंधी रज़ा भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर सिंध दुश्मन मनसूबनि खे ख़त्म कयो वञे। ठुल भरसा ॻोठ सिकंदराबाद खोसो वासिन हाजी कैसर ख़ान कुंडराणी, ख़ान मोहम्मद कुंडराणी, अता मोहम्मद ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 3 ॾींहं अॻु पुलिस अहलकार ख़ैर मोहम्मद सनन सैलून मथां हमलो करे पोरियत ख़ालिद हुसैन जखराणी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। बांधी में बल्दियाती इलेक्शन जे वार्ड नंबर 4 तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट तां कामयाबी माणींदड़ जनरल काउंसलर मरीना जमाली खे टाउन कमेटी बांधी लाइ चेयरमैन मुक़रर कयो वियो आहे। वाज़े रहे त बांधी जी तारीख़ में पहिरियों दफ़ो औरत काउंसलर चेयरमैन लाइ मुक़रर कई वई आहे। ठुल में जस्कम जे मरकज़ी सर ते सिंध दुश्मन मनसूबन बहरिया टाउन DHA सिटी कमांडर सिटी ख़िलाफ़ जस्कम जसाफ़ तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर सिंध दुश्मन मनसूबनि खे ख़त्म कयो वञे। सरहाड़ी में जस्कम जे सर ते बहरिया टाउन ख़िलाफ़ अली जमाली, ख़ान सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ अॻवाणनि सिंध दुश्मन मनसूबनि खे फौरी तौर रद्द करण जो मुतालबो कयो। भिटछा में जस्कम चेयरमैन सन्नान ख़ान कुरैशी बहरिया टाउन मनसूबे ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। सन्नान ख़ान कुरैशी जो चवणु आहे त बहरिया टाउन मनसूबे ख़िलाफ़ सभिनी शहरनि में पुरअमन एहतजाज अॼु खां शुरू कयो वेंदो। सिंधी अवाम एहतजाज में भरपूर शिरकत करे। मिठियाणी भरसां नवां जतोई जे ॻोठ अली ख़ान जरवार में जरवार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान फायरिंग में 22 साला नौजवान ज़ाकिर अली जरवार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते नौजवान ज़ख़्म जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। मातली भरसां सिम नाले मोरी वटि हथियारबंदनि वापारियुनि हाजी सूमार कुंभार, अख्तर कुंभार, हाफ़िज़ सज्जाद कुंभार, कासिम कुंभार, अता मोहम्मद कुंभार ऐं रमज़ान जत खां 15 लख रुपया ऐं 2 अदद मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। वाक़े बाद मातली पुलिस जाइ वारदात ते पहुची जांच शुरू करे छॾी आहे।